वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का। अखलाक से जिया करते हैं, एहसान से मारा करते हैं। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दी क्या जानन ए दुनियादार नबीने। कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। ख्वार अज महजूरिए कुरान शुदी, शिकवा संजे गर्दशे दौरा शुदी। हम तो शबनम पर ज़मीं उफ्तंदई, दर बगलदारी किताबे जिंदगी। जिनकी नामों की नहीं है इंतहा, जिनकी नामों की नहीं है इंतहा, इब्तदा करता हूँ उसके नाम से। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्त दरूद पढ़ण वारा मञण वारा थोड़ो थोड़ो पांजी जाइ का वधी अचनि, ख़ास करे पोयां दोस्त वेझा थी अचो। मञण वारा ज़ाहिर थी पओ, जे ख़बर पवे मुनकिर भी वेठा आहिनि उहे पोइते वेठा हुजनि। सब मञण वारा वधी अचो बाबा। कुरान शरीफ जे परे वञण जे करे रहमत परे थी वई आहे।
रहमत दे वेझे थियण वारा सब वेझा थी अच, कोई भी पोइते न वे, अॻिते वधी अचो बाबा, समूर ही उथी अचो, एॾे वेझा थी वियो क़ुरान शरीफ़ सां पूरो ॾेई वियो। पैसा ऐं ज़मीनूं विरहायां हा त मथों चढ़ी अचां, अॻ में असांखे ॾे। ये पैसा त क़बर में कोन हलंदा, क़बर में हिन जी सम्झ हलंदी, हिन जा भी वर्क तव्हां सां कोन हलंदा, हिन जी सम्झ तव्हां सां हलंदी। उन सम्झ जे करे ही जलसा रखिया विया। मां दोस्तन के अर्ज कंदो आहियां, स्कूल कॉलेज उहे भी इल्म जा मराकिज़ हिन, पर उन्हनि में मखलूक जो इल्म पढ़ायो वेंदो आहे। रोड्स जो इंजीनियर थे तो रोड पढ़े तो त कीअं ठाहिबो आहे, रोड मखलूक आहे उन जी ॼाण रखे थो। माण्हुनि जो डॉक्टर थे तो त माण्हूअ जे अंदर बदन जी ॼाण रखे थो। माण्हू मखलूक आहे। जानवरनि जो डॉक्टर थे तो त जानवरनि जी ॼाण रखे थो, उन जो इल्म रखे थो। जानवर मखलूक आहे त कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में बायोलॉजी ज़ूलॉजी सब मखलूक जो इल्म पढ़ायो थो वञे। मदारस जे अंदर ख़ालिक जी सुञाण जो इल्म पढ़ायो थो वञे। इन करे ख़ालिक सब खां मथे आहे त उन जो इल्म भी सब खां मखलूक हेठि आहे, ख़ालिक मथे आहे। उन जी ॼाण भी हिकिड़ो वॾे में वॾो इंजीनियर, वॾे में वॾो डॉक्टर, मोबाइल ख़राब थी पियसि, हिकिड़े मोबाइल जे कारीगर वटि आयो त यार हिन मोबाइल खे ॾिसी त ॾे। भला मोबाइल जी ॼाण रखण वारो हिन इंजीनियर डॉक्टर खां मथे आहे छा? यार ॻाल्हायो त सही, सफ़ा गूंगा ॿोड़ा मथां खां विहारिया अथव मुंहिंजे। छो 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 घटा जो मोबाइल एॾी वॾी अहम शइ न आहे। जेको हुन वटि इल्म आहे उहो तमामु अहम आहे। इल्म अहम आहे त उन जो दर्जो भी मथे आहे। त चओ अल्लाह जी ॼाण वारो इल्म तमामु वॾो अहम आहे जो ॿिन्ही जहाननि खे संभारे थो। अल्लाह जे दीन जे इल्म ॿिन्ही जहाननि खे संभालण वारो। ऐं दुनिया जो इल्म जेको आहे उहो हिकिड़े जहान हिन दुनिया जे झट जे संभार जे लाइ। वरी टोपीअ वारा तोसां तो ॻाल्हायां, अलाए काॾे तो देगड़ा ॾिसे थो। तव्हां होश में वे हाँ उन न मिलियोसि न, मां बि न सघियो। मिलियोसि त पोइ हेॾे होॾे छो थो तके। अब ॻाल्हि सम्झो थोरी होश में त अल्लाह जी ॼाण तमामु वॾी आहे जेका ॿिन्ही जहाननि में कमु ॾींदी, क़बर में भी, क़यामत में भी, दुनिया में भी। इन जे करे अल्लाह ताला इन्ही ॼाण जे लाइ नबी मोकिलिया। कुरान शरीफ में ॿिनि इल्मनि जो ज़िक्र आहे, पढ़ियल लिखियल माण्हू सम्झनि। हिकिड़ो आहे अल्लमल आदमल अस्माअ कुल्लहा। असां आदम खे सभु नालनि जो इल्म सेखारियोसीं। इहो आदम खे जेको इल्म सेखारियईं इहो बायोलॉजी ज़ूलॉजी
साइंसी इल्म बोलियूं इन्हीं जो इल्म सिखारे। आदम हिंदू भी तो आदम जी औलाद है या ना? ॻाल्हायो नथा। ईसाई यहूदी त इहो इल्म सभिनी में विधाई। यो दुनिया जो इल्म आदम में विधाई तो माना आदम जी सजी औलाद में। बियो इल्म जो जिक्र है जॾहिं आदम के मथों का हेठ लाथई वो उनके चई छॾियईं फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। यो बियो इल्म हेठ लाहण माल चईंसि एहबतू लही वञो हेठ। मुझे सुञाण जो इल्म शरीयत जो इल्म हिदायत जो इल्म तव्हां मां नबियन जे थ्रू मोकलींदुसि, नबियन जे वास्ते मोकलींदुसि। फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जोर सां सुभान अल्लाह। ये सुभान अल्लाह में सुस्ती न कयो। यो असां जो पेट्रोल है न धरती जो रूह। सुभान अल्लाह में बकीली सफा न कजो। पैसन में भली कयो, गंढियों बधी रखो, पर सुभान अल्लाह में अब खर्च दे तो ॻाल्हायो नथा। ऐं सवाब वॾो आहे। ॿिए दफ़े तव्हांखे सुभान अल्लाह ते तक़रीर ॿुधाईंदुसि। ओॾे मौली हफ़ीज़ वटि। दोस्तो समझो थोड़ी तवज्जे सां ॻाल्हि। रब सही तो फरमाए आदम हेठ वञ मां इन्हीअ हिदायत जे इल्म जे लाइ तोॾां नबूवत जो मामलो ठाहींदुसि। तुंहिंजी औलाद मां नबी मोकलींदुसि जेके इन्हनि नबियनि वारी हिदायत ते हलिया। फला खौफुन अलैहिम उन्हनि ते खौफ मुस्तक़बिल जो न हूंदो। वला हुम यहज़नून उन्हनि खे गमगीन न कंदासीं। मौत जे वक़्त में दीनदार खुशी खुशी रब ॾे वेंदो। पोयनि जो फिक्र रब लाहे छॾींदो। हदीस में ईंदो आहे मोमिन खे बि मौत न वणंदो। मौत कुते खे बि नथो वणे। असां ॾिसंदा आहियूं गाॾी ईंदी अथसि भॼंदो आहे, चओ था मां बचां। मौत कंहिंखे न वणंदो आहे। ॻाल्हि सम्झो। मन अहब लिका अल्लाह फअहब अल्लाहु लिकाअहु। हदीस में ईंदो आहे हुजूर जन फरमायो जेको रब सां मुलाक़ात करण जो शौक़ रखे थो पियो रब भी उन्हनि सां मुलाक़ात जो शौक़ रखे थो पियो। जेको आखिरी वक्त में रब सां मिलण नथो चाहे रब भी उन जी मुलाक़ात खां बेज़ार थी थो वञे। त हज़रत आयशा सिद्दीक़ा सब चओ रज़ी अल्लाह अन्हा इल्म जी खजाना हुई, अकुल जी तमाम वॾी। हुजूर जी घरवारनि मां सोणी घरवारी बीबी ज़ैनब हुई, ज़ाहिरी हुस्न में। पाण बीबी आयशा ॿुधाईंदी आहे त मां भी वधीक हसीन उहा हुई, पर अकल में सभिनी खां वधीक अम्मा आयशा सिद्दीक़ा सब चओ रज़ी अल्लाह अन्हा। अब सब चओ रज़ी अल्लाह। हिकिड़ा अंधा उनखे पंहिंजी अम्मा को नथा सम्झनि। तंहिंजे करे मोमिन जो शान इहो आहे अज़वाजुहु उम्महातुहुम। नबीअ जूं घरवारियूं असां जूं मावरियूं आहिनि। नबीअ जूं घरवारियूं
असांखे अरबी पढ़ण खपे न खपे? छो वो मावरियूं आहिनि न त मदर टंग तव्हां सिखी कोन्हे। मदर टंग तूं चए थो मुंहिंजी सिंधी आहे, मुंहिंजी माउ सिंधियणा सिराइकी आहे, मुंहिंजी माउ टेकू मेकू ॻाल्हाईंदी आहे। चए थो इहा माउ त तोखे माण्हू न ॿुधाई, अबे ॿुधाई त हे तुंहिंजी माउ, चाचन ॿुधाई, मामन ॿुधाई त इहा तुंहिंजी माउ आहे। बीबी आयशा सिद्दीका नबीअ जूं घरवारियूं मोमिनन जूं मावरियूं आहिनि, ॿुधाइण वारो अर्श वारो आहे। मदर टंग त अरबी थी न असांजी, उहा सिखो ई कोन था। अम्मा वारी ज़बान त सिखो न। हुज़ूर फरमाओ मां भी अरबी है, कलामुल्लाह भी अरबी, ऐं जन्नत जी ज़बान भी अरबी थी वेंदी, छो त माहौल मिलंदो त तूं भी अरब बणजी वेंदे। असां ॾिठो आहे ॼठ वेंदा आहिनि न उन कमाइण, 2-3 साल रहंदा आहिनि, अरबी थी वेंदा आहिनि। भली ॼठ हुजनि, माहौल मिलंदो न त जन्नत जो क़यामत में माहौल अहिड़ो रब मोमिननि खे ॾींदो जो क़ुरान जी ज़बान सभु समझंदा, सभु ॻाल्हि। त मां पे अर्ज़ कयो, हुज़ूर जन फरमायो जेको अल्लाह सां मुलाक़ात नथो करण चाहे, रब भी उन खां नफ़रत थो करे। त अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह अन्हा अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल मौत त कंहिंखे भी न वणंदो आहे, पोइ अल्लाह जी मुलाक़ात जो शौक़ जी माना त मौत खां पोइ थींदी, जॾहिं मौत वणे ई नथो त पोइ मथे त कमु ख़राब थिए थो। हुज़ूर जन फरमायो न हुमैरा, इहो लक़ब हो बीबी सां, न अहिड़ी ॻाल्हि न आहे जॾहिं मौत मोमिन ते ईंदो आहे त तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। मौत त वाकई नथो वणे, पर जॾहिं मोमिन ते मौत ईंदो त फ़रिश्ता लही ईंदा, उनखे ख़ुशख़बरी ॾींदा त घबरा न, रब्बुन व रौहुन व रैहानुन, रब ऐं फ़रिश्ता ऐं ख़ुशबू तुंहिंजे लाइ सजायूं वयूं आहिनि। तूं पोयनि जो फ़िक्र न कर, पोयनि खे असां संभाले वठंदासीं पाण ई। अॻिते नई मंज़िल जो तोखे ख़्याल न हुजे त अलाए छा थींदो। न तुंहिंजे लाइ रब सारो भलाईअ जो सामान सींगारे रखियो आहे। एॾी ख़ुशी थींदी मोमिन खे। हुज़ूर जन फरमायो मोमिन जी ख़ुशी तव्हांखे कीअं सम्झायां? फरमाई मस्क टंगी पई आहे पाणीअ जी, ऊंधी थी मुंहुं ॿधो पियो अथसि, इहा इन मथां धाॻो खोलियो, गड़गड़ करे इहो पाणी हेठि वही अचे। ईअं मोमिन जो रूह जल्दी जल्दी चवंदो त देरि न कयो, मूंखे रब जी दरबार में वठी वञो। इन शौक़ जी ॻाल्हि आहे, हे शौक़ सां वेंदो त रब भी शौक़ सां मिलंदुसि। इहो उहो इल्मु आहे। कहिड़ो इल्मु आहे? फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आदम खे चई हेठि मोकिलियां थो, नबियनि जे ज़रिए हिदायत जो इल्मु मोकिलींदो मां आहियां। इन हिदायत वारे इल्म जे जेको गॾु लॻो उनखे न ख़ौफ़ थींदो न ग़म थींदो। आख़िर में ख़ुशख़बरियूं ॾेई मज़े सां जन्नत में वठी ईंदासीं। दुनिया में भी शरीयत जो इल्मु न आहे, उहो परेशान। छो
वो समझे तो मुसीबत मोमिन छा तो समझे तो जेडी वडी मुसीबत तेडो वडो दर्जो लिखल कुरान में छा चई इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। रब से कुरान मजीद में फरमायो नमाज जो अजर तोरे दींदो मांस, हज जो अजर तोरे दींदो मांस, ज़कात खैरात जो अजर तोरे दींदो मांस। दुखन ऐं तकलीफ़न वारन के खुशखबरी दियो। कुरान तो चवे युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। उन्हनि सां हिसाब किताब ही न कंदुसि, एॾो ॾींदुसि जो अणगणियो उन्हनि खे मिलंदो। मुसीबत वारो भी मुसीबत में ख़ुशि आहे मोमिन त मूंखे अजूरो मिलंदो, हुनखे परेशानी कोन्हे। ऐं काफ़िर परेशान आहे बिना मरी वियुसि, हुनखे अजूरो कोन्हे। इन करे ही दीन जो इल्म कलामुल्लाह जो इल्म सिखण जरूरी आहे। पाण भी सिखो, औलाद के भी पढ़ाओ। हिकिड़े अल्लाह वारे लिखियो कुरान शरीफ में जेको जुमलो लिखियल आहे न कु अनफुसकुम व अहलीकुम नारा। रब से कुरान शरीफ में फरमा पाण के भी पांजे बारन बच्चन के भी जहन्नम जी बाहि खां बचायो। हे वरी देखींदो बीठो पाण पांजे बारन सुधे अड़े सूट पा वाज ठई बुई कढी बीठो। खुदा जाने तो मां हिकिड़ी औरतन में तकरीर कई। हिकिड़ी औरत नेकोकार वीचारी मुकाम चिट्ठी मोकली जे साईं छोकरियों चढ़ी वयूं हुन सां को मथे एड़ा लिबास तंग पाइन थियूं जो सब अंग ज़ाहिरन चवण वारी मुखे औरत आ। माई जमीला वीचारी अल्लाह वारी है। मुखे चई साईं मां हाणे उन्हनि छोरियूं घर में रहनि थियूं, मां ॾिसां उन्हनि खे ॾिसण जाइज़ आहे। ये सीनो सीटाए पोइ तो हेडी टिबर निकतल एडा तंग कपड़ा ये तो गाड़ी बैठी आ चए पई त इन्हनि खे मां औरत जो ॾिसण जाइज़ आ, मां जो नाजाइज़ आ, हराम आ। जे बाबू मां काॾे वञा छोरियूं त इहे तो लिबास पाए। चङे घर जी माई नेकोकार खानदान मौलवी गाल समझो था औरत के भी ॾिसण जायज़ न आहे। ऐं मर्द भी तंग लिबास पातियूं बीठो आहे। सॼे शहर में रेडीमेड कपड़ा वठो न औरत जो शराफत जो लिबास मिलंदो न छोरन जो शराफत जो लिबास तो मिले। चेहरो खुलियो पियो। हुजूर जन फरमाओ रुब कासियातिन आरियातिन माइलातिन ममीलात मुमीलातिन लन यदखुलनल जन्नह। पाण करीम जन फरमायो केतिरियूं ही कपड़ा पातल औरतूं उघाड़ियूं हूंदियूं, कपड़ा पातल उघाड़ियूं अबे के ॾिसण भी जायज़ न आहे। औरतन के भी ॾिसण अहिड़ी छोकिरीअ खे जायज़, फायरन के ॾिसण भी हराम आ। पर चवे कोई कोन थो। गाल समझो था लाइ दोस्तों तवज्जे जो मसलो आ कु अनफुसकुम व अहलीकुम नारा। रब कुरान में फरमायो पान के भी जहन्नम खां बचायो, पांजे बच्चन बारन के भी जहन्नम खां बचायो। सर्दी गर्मी खां बचायो था त कोट वठी दिया छोरे के
आजाई जैकेट वठी दियांस बाकी जहन्नम ने थिकेंस तो पान उन वडी बाह में विझेंस तो वञन माहौल एड़ो स्कूल ताड़ी तो जाते सफा अंग्रेज बनजी छोरो निकरे ये सच मुसलमानन जो हाल थी तो दोस्तों बियो इल्म यो शरीयत जो आज का इंसानियत सिखारे थी तवा के खबर आ तो कुरान शरीफ में जिक्र आए हजरत आदम अलैहिस्सलाम के शैतान विसवसो विझी वो वण खारायो छाछो न सा आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जा कपड़ा लही वया माना शैतान जो कम छाए मानन के नंगो करण तो गाड़ा थे मर्द औरत उगाड़ा हो ये शैतान जो कम कुरान तो बुधाए दोस्तों यो इल्म खणी आया नबी इन करे असांते जरूरत है बई जहान बचाइणा आहिनि सुकून सां गुजारणो आहे त जो कलामुल्लाह समझणो पवंदो हिन जो दामन वठंदव त बचंदव न त तबाही ऐं बर्बादी ॾे काहे पियो मुसलमान ॾे मां ही अवां जे साम्हूं मदरसे जे करे ही आयत पढ़ी आहे बस मुख्तसर उनजी तशरीह तवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि तबारकल्लज़ी समझो अॼु उथी समझी निकिरो कम अज कम हिकिड़ी आयत गंढ में ॿधो हिकिड़ी आयत भी निजात जो बाइस थींदी तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही तबारक माना चाहे वड़ा वड़ा उलमान जो मथो चकराई तो वने त तबारक लफ्ज़ जी माना चाहे आम तरह त इहा माना कई वेंदी आहे बाबरकत आहे उहा ज़ात पर इहो लफ्ज़ काॾों आयो कीअं इस्तेमालु थियो अल्लामा इस्माई रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मां 10 साल तबारक लफ्ज़ रकीम लफ्ज़ ऐं मताउ लफ्ज़ जी माना ॻोल्हींदो रहियुसि सॼे क़ुरान में इन 3 अखरनि जी माना मूंखे न पई अचे इहो वॾो वॾो लुग़त जो माहिर आहे अल्लामा इस्माई जंहिं डिक्शनरियूं लिखियूं आहिनि अरबीअ जूं डिक्शनरियूं अरबीअ जी लुग़त लिखी अथसि चए थो इन 3 लफ्ज़नि जी माना मूंखे सम्झ में न पई अचे सम्झ में न आई त क़ुरान कीअं सम्झां इन लाइ मां 10 साल रुलंदो रहियुसि अरबनि जे कबीलनि में रब खां दुआ घुरंदो रहियुसि त रब क़ुरान जा अखर आहिनि मूंखे सही सम्झ ॾे अल्लाह जो फज़ल एड़ो थियो जो माखे हिकड़ी छोकरी इन्हीं 3 लफ्ज़नि जी माना ॿुधाए थो अब कॾहिं कॾहिं छोकरियूं भी वधी थियूं वञनि मर्दन खां भी मथे हाणे मौलाना ॿुधाए पियो न ताज़ो हिंदुस्तान में उन छोकरी नारो हणी बीही रही मर्द भी ईअं न बीहनि जेका उन जो अल्लाह अकबर पर्दे के खिलाफ वो पर्दो पिया होठी गॾु थिया आहिनि हिंदू हिकिड़ी औरत जे करे तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी औरत जे करे इते राजा दहर मुसलमाननि जी हिकिड़ी औरत
खसे बिया मुसलमान मर्द भी उन्हनि खे लुटेरा मोकिले लुटे आया मुसलमाननि जो जहाज उन में माई भी खड़ी विया मुसलमाननि जी हिकिड़ी माई उन मुसलमान जी माई पंहिंजी आंगुर कटे उते बि त कासे न हुई जेल में पई ही आंगुर कटे कपड़े जे टुकर ते रत सां लिखियई रत सां लिखियई वाह हुज्जाज बिन यूसुफ यो गवर्नर हो वो जालिम गवर्नर पर उनमा कई कम इस्लाम जा भी थिया आहिनि जो कुरान जो चवन था ज़बरां ज़ेरा उन दिया जाहिल माण्हुनि खे सिधे पढ़ण जे लाइ यो हज्जाज बिन यूसुफ के जुमे जे ॾींहुं इतो हिकिड़े छोकिरे खे चई तूं इतो टपो ॾे निकिरी वञ यो मुंहिंजो ख़त छड़ो हुन में इहो लिखियईं वाह हुज्जाज ए हज्जाज मां मुसलमाननि जी इज़त हिते पई आहे रत सां लिखी मोकिले हज्जाज खे जीअं ख़बर पई जुमे पढ़ाइण लाइ वञे पियो मोटी आयो पंहिंजे कोट में उते माहिर वेठा जहिड़े इहो सिंध जो इहो रोहड़ीअ जो इलाइक़ो किथे आहे नक्शे ते दीवार ते नक्शो छापियल ॻाल्हि समझो थोरी दीवार ते सॼी दुनिया जो नक्शो छापियल पंहिंजे नक्शे वारनि माहिरनि खे चई गूगल मैप वारनि खे चई त बाबा ॿुधायो इहो इहो किथे आहे इहो किथे न औरत जो इहो ख़त आयो आहे उहो इलाइक़ो हिते मूंखे ॾेखारियो तो उन्हनि ॻोल्हे ॻोल्हे चयो साईं रोड़ीअ जो इलाइक़ो हिन नक्शे में हिन जाइ ते आहे मिटीअ जी दीवार हुई कोट मिटीअ जो जंहिंते उहो नक्शो छापियल हो ईअं खंजर कढियईं ऐं एॾी जोश सां उनखे खंजर हयईं उन नक्शे वारी जाइ ते ऐं यकदम ॿाहिरि निकिरी आयो जुमे जे ॾींहुं ख़िताब कयईं त हिकिड़ी मुसलमान औरत हिकिड़े हिंदू राजा रोकी आहे पैसा भी मां वटि कोन्हनि समूरो लश्कर तयार थिए सभु मुसलमान निकिरनि मुजाहिद वञनि उते इनखे सबक सेखारे अचे मुसलमान निकिता नेरून कोट पाणीअ जे जहाज ते देर न कयो छंछर जे ॾींहुं निकिरो हितां जुमे में तकरीर कई छंछर जे ॾींहुं लश्कर तयार थी उतो निकितो आहे नेरून कोट खां थींदो 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 इहो लश्कर हिते राजा ॾहर खबीस खे पकड़े ख़तम कयूं भॼी वियो मुल्तान ताईं हे हलिया विया हिकिड़ी औरत जे आवाज़ ते कॾहिं त अहिड़ो मुसलमाननि जो गैरत जो माहौल हो हाणे वो जिहाद जो जज्बो न आहे बस बिस्तरो खण छड़ो अब मसलो त असली ही आहे तो नफलन दे नफल पियो पढ़े वो अंदर जो जज्बो ही खत्म थी वियो आहे त असां बि कुझु आहियूं दोस्तो ही दीन जो वॾे में वॾो किताब ही कलामुल्लाह आहे सब किताब रखो कोई किताब न पढ़ो हाणे हजरत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हालिदी शरीफ वारा अल्लाह नवर अल्लाह मरकदू अल्लाह उनजी कब्र खे रोशननि सां भरे फरमायो हर ॻोठ में हर मस्जिद में कुरान खोले बस सिटरा पढ़ो कुरान जेको माण्हू ठाहे थो उहो ॿियनि किताबनि सां न ठहंदो शेखुल हिंद भी इहा ॻाल्हि खणी आयो माल्टा जे जेल मां त मां ॿ ॻाल्हियूं खणी आयो आहियां त पाण में न विढ़ो मुसलमान कुरान रुजू इलल कुरान करायो माण्हुनि खे तर्जुमो छड़ो पढ़नि भी तभी सिधा थी वेंदा
तो उन छोकरी अल्लामा इसमाई तो चवे वह अरबियानी छोकरी ही जंगलन छोकरी ही 3 अखरन जी माना मुखे न पई अचे मां हलंदो वियुसि ॾिसां उते अची वेठुम त हे टिकाठियो माना 3 पत्थर रखी चुल्हो ठाहियूं न ते छोकरी वेठी ख्याल कंदी कुतो जो आयो जबल खां हेठ लही जेको तवे जी पोची ही कारी उनके सणब लगल हो कुतो पुखियो वो पोची कारी खणी वियो मथे त छोकरी यो सजो किसो बुधाए थी पई मां के उतो मुखे कुरान शरीफ जी माना समझ में आई 10 सालन घुमण खां पोइ उन छोकरी खां मुखे सबक मिलियो वो मां के चई थी या उम्मी जा रकीम ऐ मुझी मां रकीम माना कुतो आयो जार रकीम ज़हबल मतावत तबारकल जबल अम्मा कुतो आयो तवे जी कारी पोची के चई मताव मताव खड़ी मताव कुरान शरीफ में सजी दुनिया के मताव चयो ॾिसो हाणे माना समझ में थी कुल मताउ दुनिया कलील कुरान तो चवे ते सजी दुनिया जो सामान कलील सजी दुनिया के पोची कारी चयो अल्लाह से तव्हां सां हिन दुनिया ते राज़ी थी विया आहियो रिझजी विया आहियो पर इहा आहे त मता जी माना पोची ही हणी वरी रखबी आहे वरी हणी मता उन सामान के चइबो आहे जेको इस्तेमाल करे रखी सके दुनिया जो सब शयूं यकी इस्तेमाल में न हूंदियूं गाल समझो हाणे भला तव्हां मानी खाधी आहे कहीं खाधी आहे रात भला खाधी आहे असुल न ॻाल्हाइजो मत रात वारी मानी बुधी बोला हाणे न दी अब रात तो खाधी है भला वटी छबी वो थाली तमारे खीसे में पई है या खीची में बधी पई छो इनके जबान सामान मता जी माना इस्तेमाल करे रखी सके पोची सा ये तवो साफ करे वर रखी सके इनके अरबी में मता चइबो आहे अल्लाह सही तो फरमाए कुल मता दुनिया कलील दुनिया जो सजो सामान झट जी इस्तेमाल जो आ झट जी इस्तेमाल समझियो एक गिलास पयो आ मान इस्तेमाल करने दो घर तमा आने घर में बैठा है लालायो नता ओ चाचा ओ पोए टोपी वालो अल्लाह कादे कोई पे दिसे तो पूछो अब घर में तो ना आए बैठा घर झट इस्तेमाल क्यों तो उठी आया बिस्तरे ते नायो सुम्या प्या झट बिस्तरो इस्तेमाल कयो वरी उठी आयो सारो हलियो वेंदो तो वरी ये गिड्डा ये सामान भी लाहे छडींदो यकीन हलंदा कपड़ा भी झट पाए वरी लाहना पौंदा जुती भी झट पाए लाहनी पौंदी रब सजी दुनिया के तो चवे त मताव आहे मताव जी माना झट जी इस्तेमाल जी शय थवे यकी मजे वाली शय ना है जो तवा दिल लगाई या दिल उन आखिरत सा लगायो मुझे मुखे समझ में आयो न छोकरी त मताव समझायो त मताव न कारी पोचे के चे रकीम कुत्ते के चे तबारकल जबल जबल ते बुलंद थी वयो
तबारक जी माना चे मूंखे उन छोकिरीअ खां मिली त बुलंद शान वारो आहे अल्लाह, ज़ात में भी बुलंद, पंहिंजे सिफ़तन में भी बुलंद, पंहिंजे कमन में भी। अल्लाह जहिड़ा न ज़ात कंहिंखे आहे, न अल्लाह जहिड़ियूं सिफ़तूं आहिनि कंहिंखे, न अल्लाह जहिड़ा कम आहिनि माण्हुनि जा। माण्हू भी कम कंदा आहिनि पर माण्हूअ जो कम ॿियो आहे, अल्लाह जो कम ॿियो आहे। माण्हू भुली विया आहिनि। हे जे कलंदर पुट ठाहियो आहे, कलंदर ईअं ठाहिया, कलंदर वारो पुट अॻिते हलंदो ई न, चुरंदो ई न। ॻाल्हि सम्झो था हलाइनि, छो माण्हू आहे न, माण्हू जेका शइ ठाहींदो उहा न हलंदी अॻिते। हे महल कंहिं ठाही आहे, ज़ोर सां ॻाल्हायो। हे माइक्रोफोन, हे मोबाइलूं, मां इन मां इहा शइ जेका आहे इन मां ॿियूं माइक्रोफोन निकिरंदी, हिन कुर्सीअ मां ॿी कुर्सी निकिरंदी, माण्हूअ जी शइ ठहियल मां ॿी शइ निकिरंदी कोन्हे। भुली वियो आहे सादो। रब से तो फरमाए तूं ठाहींदे अॻिते न हलंदो, मां ठाहिण में भी बुलंद शान आहियां। कणक जो दाणो ठाहियुमि, दाणे खां दाणा निकिरंदा वेंदा। जुअर जो दाणो ठाहियुमि, दाणे खां दाणा निकिरंदा वेंदा। बाजरीअ जो दाणो ठाहियुमि, दाणे मां दाणा निकिरंदा। मां बकरी ठाही, बकरीअ मां बकरियूं निकिरंदियूं वेंदियूं। तुंहिंजे ट्रैक्टर मां ॿियो ट्रैक्टर न निकिरंदो, मुंहिंजे उठ ठहियल मां उठ निकिरंदा वेंदा। रब साईं फरमायो तुंहिंजो ठाहिण ॿियो जेको अॻिते न वधंदो। मां आदम ठाहियो, आदम मां आदमी निकिरंदा वेंदा। मां पंहिंजे ठाहिण में भी बुलंद शान वारो तबारक आहियां। पर हे भुली वियो, हमरा भुली विया। नालो छा थी? कलंदर बख्श। नालो छा थी? अली बख्श। नालो छा थी? पीर बख्श। नालो छा थी? पीर। वठी छिक मां चयो पीर छो पीर बख्श चओ न? चई अम्मा खोड़ पीरनि ते वई ख़बर न पई, पोइ चई हाणे सभिनी ॾिसी हलायां, सभिनी गॾी हिनखे ठाहे। ऐं ॿुधो उहो ॾाढो रब आहे, मुशरिक रब खे कमज़ोर समझदो आहे, तॾहिं खोड़ गॾाईंदो आहे। घणाई कमज़ोरीअ जी निशानी आहे। हिक में ताक़त हुजे त ॿियनि जे अचण जी, ॿियनि खे सॾण जी ॻाल्हि न सम्झो तो, हे बारी ॻाल्हि आहे। अलाह साईं आलिहा चयो आहे, आलिहा जमो जो सिगो आंदो अथसि क़ुर में। त माण्हुनि जुदा जुदा खोड़ ख़ुदा ठाहिया, हर क़ौम जो पीर पंहिंजो। अब आहे या न? ये खोड़ खोड़ त माना कमज़ोर आहिनि, तॾहिं त खोड़ ठहिया न। हिकिड़े मां कम थिए त ॿिया खोड़ छो ठहनि? रब साईं क़ुर में फरमायो मा क़दरुल्लाह हक़ क़दरी इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़। माण्हुनि मुंहिंजो क़दर न कयो। रब साईं फरमायो माण्हुनि मुंहिंजो क़दर न कयो जो खोड़ हस्तियूं गॾायूं, या अल्लाह, या अली, या मोहम्मद, या गौस, या पीर, या फ़कीर, सभिनी खे या सब एक जहिड़ा। बाक़ी अमराते से लिखी त दे वज़ीफ़ो या अल्लाह, या मोहम्मद, या रसूल, या गौस। मां चयो इन्हनि में फ़र्क़ ॿुधा त पोइ लिखी ॾिया। तूं त सभिनी खे हिकु जहिड़ो लिखी आहे, फ़र्क़ ॿुधा त हिन में छा आहे? हो खालिका ही मखलूक न हो माबूदा ही आबिदिन, हो मसजूदा ही साजिदिन, हो सब खे ॾियण वारो आहे, वठण वारा आहिनि। वो खाइण खां पाक आहे, ये सब खाइण वारा आहिनि। वो युतइमु वला युतअमु, अहिड़े रब जो तूं क़दर न कयो जेको सब कुछ करे सघे थो, बुलंद शान वारो, बुलंद ताक़त वारो।
इन्नल्लाह लकवियुन अजीज। रब से फरमा मां त ताकतवर हुस, सजी कायनात के खाराया, मुझे खजानन में कमी नहीं दी। इन अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम लजतमऊ अला सईदिन वाहिदिन। अव्वल का आखिर ताईं सब इंसान एक जाए ते गड थियन। फसलूननी वो हर एकड़ो पंहिंजो सवाल मूंखां करे, को पुट घुरे, को धीअ घुरे, को दुकान घुरे, को मशीन घुरे, सब खे ॾियां, पर मुझे खजाने में समुंड के पानी में सुई विझी कढंदे टेड़े जी कमी थींदी, पर मां अल्लाह वट एतरी भी कमी नहीं दी। मां त एडो ॾाढो बुलंद शान वारो रब आहियां। पर अफसोस तबारक भी न समझा। अल्लज़ी उन रब मेहरबानी कई, अल्लज़ी नज़्ज़लल फुरकान, आस्ते आस्ते लाथई फुरकान, मथा का हेठ मोकलई फुरकान। फुरकान केड़ो? जोर सा हेठों आया मथों। यूसुफ के बाहर काथे सटियो गालायो न वो कीअं निकितो? जंहिं शइ सां चिंबड़ियो पियो हो अंदर, यूसुफ अलैहिस्सलाम गाम ड्रब सां सिर आए थे, पत्थरन सां चिंबड़ियो पियो। मथों ॾिठई त डोल आयो आ। मुसाफिरन के काफिले मथों छा मोकलियो? रसो बदी डोल मोकलई। चई त यूसुफ अलैहिस्सलाम समझी वियो सियाणो हो। जन शयुनि सां मां चिंबड़ियल आहियां, ये फूह जूं शयूं, इन सां ॿाहिरि निकिरी कंहिं सां चिंबड़ा जेका शइ मथों खां हेठि आई आहे, जोर सां मथों खां तूं दुकान सां चिंबड़ियो पियो आहे, इहो हितां जो आहे। तूं ज़मीन सां चिंबड़ियो पियो आहे, इहा हितां जी आहे। तूं हेॾे नौकरीअ सां चिंबड़ियो पियो आहे, इहा हितां जी आहे। इन्हनि शयुनि सां मथे कोन निकिरंदे, मथों जेका शइ आई आहे उन सां यूसुफ चिंबड़ी पियो त ॿाहिरि निकिरी तख़्त शाहीअ ते विहारियो वियो। ॿुधो ॿुधो मुंहिंजा दोस्तो, ही मथों आयो आहे। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, सब हिन रसे के चिंबड़ी वठो। हे मथों जो आहे, दुनिया खत्म थींदी, जेके हिन ते अमल करण वारा आहिनि इन्हनि सभिनी खे गॾु खयूं। जन्नत पहुचाइण वारो किताब आहे। तख़्त ते विहारणो, असां हेठि चिंबड़िया पिया आहियूं ज़मीन सां, इन्हनि सां भली चिंबड़ियो पियो जो कोन निकिरंदी। बैला जी ज़ुलाजी असां मथे कोई हितां जूं शयूं, इहो इल्मु हितां जो आहे। हिन सां चिंबड़ंदे त ही रब तो फरमाए नसल, उन रब जी ज़ात हिन खे मथों खां हेठि आंदो। नुज़ूल चइबो ई उन खे आहे जेका मथों खां हेठि अचे। हे मथों खां आयो ऐं जन्नतूं बि मथे। हदीस में ईंदो आहे, सतें आसमान खां मथां अर्श जे हेठों जन्नतनि जो मक़ाम आहे। जन्नतूं बि मथे, हे बि मथों आयो। इन करे हिन खे वठो। नज़लल फुरकान, ही फर्क ॾेखारण वारो किताब आहे। हे ख़ालिक ऐं मख़लूक जो फर्क सम्झाईंदो। न त विछड़ी पिया के पत्थरनि खे ख़ुदा, के पितरनि खे ख़ुदा, के झंडनि खे ख़ुदा, के कब्रनि खे ख़ुदा। असां ख़ुदा वारियूं सारियूं सिफ़तूं ओॾे दॿियूं बीठा हा। जिनका हो बि आहे पर उहो रिटायर आहे। हिकिड़ो मुख़्तियारकार मूंखे चए पियो, अलाह आहे, मंगरियो हो मुख़्तियारकार वीचारो साधो, मूंखे चए मौलवी अलाह रिटा। मां जो मुल्क केरु थो हलाए? जे हितां वारो सखी सूबेदार थो हलाए, होॾे कलंदर शाहबाज़ थो हलाए, दादू वारे पासे ते हेॾे भिटाई थो हलाए, कराची अब्दुल्ला शाह गाज़ी वेठो आहे। ईअं अलाह विराए ॾिना आहिनि बाबा। हे समूरो कारखानो ईअं बुज़ुर्गनि सां हले थो। रब सुम्ही पियो। ॾिसो चरे जी ॻाल्हि, क़ुर पढ़े त ख़बर पवे।
वो तो चवे लाता खुजुहु सिनतु वला नौम, न मूंखे निंड अचे न ऊंघ अचे, हय ऐं क़यूम आहे, सब मरंदा पर उहो ज़िंदा रहंदो, उन ते मौत जो मामलो आहे ही न, हयाती असली ओॾों थी अचे। ओ अंधा, वो कुरान में तो चए वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलीयुल अज़ीम, मां थक जाई नथो ज़मीनो आसमान संभालण में, मां थक जाई नथो। ओए हे वरी ओले ज़मीन में ए कुरान पढ़े त रब फर्क समझाइस। अब आ फर्क हिन सां ख़बर पवंदी आ, सचो कचो हितो नज़र ईंदो त केड़ो सचो आ केड़ो कचो आ, केड़ो सिधे रस्ते थे। हमरा चे तो सही कंहिंजे कढ लगाओ, तव्हां भी मौलवी कुरान पढ़ो, हो भी कुरान पढ़दा आहिनि, असां खे समझ में नथो अचे केड़ो फिरको हक़ ते, बस असां सभिनी खे मञीदा आहियूं। हिन फर्क कयो, हे त फुरकान आ, हिन जो नालो छा आहे? फुरकान। हे त फुरकान नज़ल अल फुरकान। तो कुरान पढ़े आ तो फर्क नजर आ, पर अफसोस है न कुरान जे वेझो ही ना है। अज हथ मथे करे चओ जेके सिंधी पढ़ियल हो तो तर्जुमो कुरान जो पढ़ंदासीं इंशाअल्लाह। एक दफ़ो इन जो दौर तर्जुमे जो कढी वञो, पोइ ॾिसो ख़बर पवंदी त केर सचो आ केर कचो आ। असां कुरान जो मुतालो ही नथा कयूं, ॿिया सभु किताब खां ॻाल्हींदो पियो। नज़ल अल फुरकान जो ही कुरान ना चे हा त असांखे फर्क खबर न पवे हा। ॾेडर हलाल है ना हराम? ॻाल्हायो नथा, इहो कंहिं फर्क ॿुधाए? कुरान आवाज़ सूअर हलाल हराम कंहिं ॿुधाए? जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक, वही वही सहर हुई जहां जहां गुजर गया। वो चए तो अल्लाह वारो जाथे कुरान जी नजर न पई आना, जाथे कुरान के ॾिसण वारा न आहिनि, सूअर खाइनि था, चमड़ा खाइनि था, किरोना चमड़न को आई थवे। उन्हनि खे फर्क जी ख़बर कोन्हे, अंधारी में पिया आहिनि। फर्क त रोशनीअ में नजर ईंदो त हे हलाल आहे हे हराम आहे, हे सही आहे हे ग़लत आहे। जाथे जाथे कुरान ऐं नबीअ जी ॻाल्हि पहुती आहे, जो उते रोशनी अची वई आहे, हे हलाल हराम जी ख़बर पई आहे। हो त कुता माउ सां बि सुता पिया आहिनि, फर्क जी ख़बर ई कोन्हे उन्हनि खे। हे फुरकान नज़ल अल फुरकान अला अब्दिही, रब से फरमाओ वो बाबल बरकत रब आहे, वो बुलंद शान वारो सभिनी ताकतन जो मालिक रब आहे, जंहिं मथां को हेठ मोकिलियो ही फुरकान कंहिंजे मथां। अब्दी ही इन तो जे अला मुहम्मद ही, नबी साईं जे मथां नबीअ जो नालो वठे न, चए थो नालो ॿियनि जो वठंदुसि पर नबी त नबी करे मोकिलियो अथमि। ॿियनि जा नाला वरिता त या आदम उस्कुन तवज़्ज़ो कल जन्नह, या नूह बिस्म सलाम मिन, या इब्राहिम कद सद्दक़्त रोया, या मूसा खुज़िल किताब, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया, या खुज़िल किताब। सभिनी खे या सां सॾ कयईं, पर असांजे सोणे खे या काथे बि इस्तेमालु न कयईं। छो? अदब थो सेखारे त तमामु वॾो नबी आहे, मां रब बि अदब थो सेखारियां, तव्हां कीअं नथा अदब कयो? कीअं छो था लिखो या मुहम्मद? उस्ताद जो नालो वठंदा आहियो? अबा ॻाल्हायो नथा। हे मौलाना फज़ल रहमान आहे, इनखे पंहिंजो शागिर्द चवे फज़ल रहमान हेॾिया ठहे थो। मुर्शिद जो नालो वठंदा आहियो? साईं मुर्शिद करे सघिबो,
तो फरमाऊं खबरदार बेअदब तू आ या मोहम्मद लिखी नबी साईं जी बेअदबी तो करे खुद रब जी जात या मोहम्मद करे नथी ॻाल्हाए इतां समझी वठ त केॾो अदब आहे ॿियनि खे या सां सॼई पर हिन खे लक़बनि सां सॼई काथे ताहा काथे यासीन काथे या अय्युहर रसूल काथे या अय्युहन नबी काथे पंहिंजो बानो ॾेखारे ये वॾो वॾो बुलंद मर्तबो इन ते पूरी तकरीर थियण खपे अब्दी ही ते एक अब्द ॿियो अब्दी एक अबीद ॿियो अब्द इन में भी वॾो फ़र्क़ु आहे हेॾे सम्झो अबीद छाखे चइबो आहे अरबीअ में अबीद चवंदा आहिनि कहर जे बाने खे माण्हुनि खे ख़बर कोन्हे गहरी समझ रखनि क़ुरान जी त पोइ समझ में ईंदी आहे त क़ुरान केॾो ॻाल्हाए अबीद छाखे चइबो आहे जेको कहर जो बानो हुजे मुसीबत अचेसि न पोइ ॻोल्हींदो वठे मौली साहब सभिनी डॉक्टरनि जवाब ॾिनो आहे हाणे का वज़ीफ़ो त ॾस अलाह अलाह कयां इहो हाणे अलाह खे ॻोल्हे छो थो इहो कहर जो बानो आहे जॾहिं मोचड़ो लॻोसि न पोइ अलाह यादि अचे इहो त फिरौन खे बि आयो क़ुरान शरीफ़ में आहे जॾहिं ॿुधे पियो फिरौन तॾहिं चए पियो आमनतु बिमा आमनत बिही बनु इसराइल मां उन हस्तीअ ते ईमान आंदो जंहिं ते बनी इसराइल ईमान आंदो आहे वा अना मिनल मुस्लिमीन मां मुस्लमान ओ मोचड़ो लॻो त इहो अबीद आहे अबीद माना कहर जो बानो आहे अब्द जी माना छा आहे जो दुख में सुख में हुन जो दरवाज़ो न छॾे दुख में सुख में हुन जो दरवाज़ो न छॾे साईं चए थो अल्लाह छॾियो जान हा साईं इशारो करे थो साईं पाण खे ॿुधाई त मां बि आहियां अल्लाह साईं अबा हिकिड़ो त सैयद असांखे बचो आहे इहो ई वेंदो ॿियनि सैयदनि खे त उम्मतनि घुलाए छॾियो वात ते रखियऊं सुल्फी चयूं साईं वारो कयो तव्हां मेरा मेरा बि 5 सेरा हाणे सैयद निमाज़ जे वेठो ई न आहे चए थो मां मुंहुं ई बख़्शल बख़्शल हालांकि रहबरी हिननि खे करणी ॻाल्हि सम्झो थोरी त क़ुरान शरीफ़ फरमायो अब्दी ही कलामुल्लाह लाथुम कहते पंहिंजे बाने ते मके शरीफ मां कढियो वियो त चई कबूल आहे वतन छॾींदुसि चाचनि सां चए थो टोड़ींदुसि मिटनि सां चए थो टोड़ींदुसि रब तोसां जोड़ींदुसि सॼी दुनिया मुखालिफ़ थींदी तोसां ॻंढींदुसि इन करे चई त ॿिया त नफ़्स जा बाना को शैतान जो बानो को रन जो बानो को माईअ जो बानो को पैसनि जो बानो बेस अब्द दीनार जो बानो को पैसनि जो बानो पर सोनो मोहम्मद मुंहिंजो बानो आहे मुंहिंजे करे सभ खां टोड़े मूं सां गॾे अब्दी ही में वॾो कमाल आहे साईं अची वियो आहे बाल इहो ई खोड़ आहे वरी ॿिए दफ़े दुआ कयो अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह मस्जिद मदरसे जंहिंजे तरफ़ां ई जलसो रखियो वियो आहे अल्लाह इनखे कामयाबी अता फरमाए क़यामत ताईं इन्हनि जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह मदारिस मसाजिद जी दोस्तो अल्लाह खां दुआ आहे असां तव्हां सभिनी खे इन्हनि सां वाबस्ता पाइबस्ता रखे आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वफ़क़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व अला हुस्नि बिरहमतिक।